अस्सलाम वालेकुम दोस्तों हिन महिल असां ॻाल्हाईंदासीं ग़रीब जे घर में जेको खाधो तैयार थींदो आहे उन खाधे ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों अॼुकल्ह करोड़पति अलाए कहिड़ा कहिड़ा शयूं माना मुर्गी माना ॿाकरा गोश्त अलाए छा छा माना पीस बेकरनि मां ॿिए हंधों पंहिंजो माना कढ़ायूं अलाए छा छा खाइनि था, पर उन्हनि खाधनि हूंदे बि हू माना खाई उन्हनि बीमारियुनि में वकोरजी वञनि था। मगर ग़रीब माण्हू जेको पंहिंजे घर में खाधो तैयार करे थो उहो तमामु लज़ीज़ खाधो हूंदो आहे। जेकर ही करोड़पति ही वॾा माण्हू जेकॾहिं उहो खाधो खाई ॾिसनि त हुननि खे अलाह यादि अची वञे ऐं हू उन मां लुत्फ़ अंदोज़ थियनि। मगर ही वॾाई ऐं तकबर में आहिनि जो ग़रीब जो खाधो न खाईंदा आहिनि, ग़रीब जे घर जो खाधो तैयार थिए। जीअं मां तव्हांखे ॿुधायां त ग़रीब जे घर में जॾहिं सिरह जो साग चढ़ंदो आहे या मटर जो साग चढ़ंदो आहे भाॼी थींदो आहे त उन में जॾहिं थूम विझी ऐं उन खे तैयार करे ऐं जॾहिं साम्हूं अची रखनि था तव्हां खां मच्छी गोश्त या इहे सभु विसरी वेंदा ऐं एॾो लज़ीज़ थींदो आहे। ऐं जेकॾहिं हू वॾी मच्छी त वीचारा कोन खाई सघंदा आहिनि ग़रीब, पर नंढी मच्छी वठंदा आहिनि, सुणी जंहिंखे चइबो आहे, जेको हेतिरो हूंदो आहे उन सुणीअ जी मच्छीअ खे हुननि वटि गिह जो बि अणाटो हूंदो आहे या माना हुननि जे माना अख़राजात खोट हूंदा आहिनि। पोइ उन खे हू छा कंदा आहिनि जो उन खे चीर ॾेई उन जे विच में मसाला सिर्फ़ु विझंदा आहिनि, मिर्च थियो, थूम थियो ऐं धाणो थियो ऐं माना इहे कुटियल विझी पोइ हुनखे काठियुनि ते सेहींदा आहिनि जीअं बाफ़ ते पचे। पोइ बाफ़ ते जॾहिं पची तैयार थिए थो त पोइ उहा जॾहिं मच्छी उहा नंढड़ी मच्छी सफ़ा नंढी हूंदी आहे उहा तव्हांजे आॾो रखनि त तव्हां माना पंहिंजे अंगुरियुनि खे बि खाई वेंदो, एतिरो तव्हां लुत्फ़ अंदोज़ थींदो जो तव्हां चवंदो त हिन खाधे में एतिरे माना सवादु ऐं लज़त काॾहों आयो। इहो अलाह जी हुननि ते रहमत आहे। ऐं मां तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं ग़रीब माना जेकॾहिं अंबड़ी ऐं बसर जी चटणी जेको हिन में चटणी करे ऐं कुटे ऐं साम्हूं अची रखे थो, जेकॾहिं उहो खाओ त बि तव्हां तर्जुम में पइजी वेंदो त हेॾो माना हिन में सवादु ऐं इहो माना अहिड़े लेवल सां। या मटर जो साग ऐं उन में वरी सावा धाणा विझी ऐं साओ मिर्च विझी ऐं चटणी करे ऐं साम्हूं रखनि था, या चणनि जे साग जी चटणी, उहा अहिड़े लेवल सां उहो लज़ीज़ खाधा एतिरात हूंदा आहिनि जो माना उन्हनि में बीमारी बि न ऐं माना सिहत तंदुरुस्ती मिले थी। या त वरी को चढ़ियल दाल मटरनि जी दाल या माना उहा चाढ़ींदा आहिनि, उन में थूम ऐं गिदामिड़ी गॾाए उन खे ठाहे गनो हणी ऐं उन खे माशूक करे साम्हूं तव्हांजे आॾो रखंदा त तव्हां खां ॿिया खाधा विसरी वेंदा। त इन्हनि खाधनि में माना हुननि जी माना उन्हनि में ताक़त आहे ऐं बीमारियूं बि घटि आहिनि। जेकॾहिं तव्हां इहे ग़रीब जे घर में केॾी महिल बि तव्हां वञो ऐं तव्हां उन ग़रीब जे खाधो उन जी मानी जेको पकल आहे उन मानीअ में हुननि जे में मानीअ में त लज़त ऐं सवादु आहे। जेका मानी असां जेको तव्हां पंहिंजे घरनि में पचायो था उन में एतिरो लज़त न हूंदो जेको हुननि जे मानीअ में बि एतिरो लज़त हूंदो। तव्हां चवंदो हिकु मानी जी बजाए ॿ मानियूं खाई वञा। त इहा ग़रीब जी जेको हिलाल जी कमाई आहे ऐं सुठे लेवल सां हू जेको उन जो जेको रिज़्क़ जेको मिले थो हुनखे उहो हिलाल जो थिए थो, उन में का बि हुन में मिलावट कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त हुन में माना ग़रीब जे खाधे में एतिरो त माना सवादु अलाह कुदरत रखे छॾियो आहे जो तव्हां चवंदव त ही सभु जेके बि पीस बेकरनि मां खाओ था या सुठनि होटलनि ते या पंहिंजे घर में जेके सुठा डिश तैयार कराए तव्हां खाईंदा आहियो। त मां उन्हनि अमीरनि खे चवणु चाहियां थो केॾी महिल बि ग़रीब वटि जॾहिं वेंदा आहिनि त हू उतां जो खाधो खाइणु मुनासिबु न सम्झंदा आहिनि त हिननि जो खाधो जा थांव हिननि जा हेठि तबिके जा हूंदा ऐं माना हल्के क़िस्म जा हूंदा। हक़ीक़त में जेकॾहिं हुननि जा जेके थांव आहिनि असां जेके तिब जे ऐं माना हेमोपैथिक जे लेवल इलाज जे लेवल सां जेके ख़बर पई आहे त जेको स्टील जो थांव आहे त उन में बि माना मना कंदा आहिनि सिर्फ़ु काए जो जिस्त जो थांव, कांझे जो जंहिंखे कांझो चइबो आहे उन्हनि जे थांव में या ठिकर जे थांव में या इन्हनि में खाइण में माना तमामु बीमारियूं घटि थियनि थियूं। उहे थांव हुननि जा जेके आहिनि उहे थांव हक़ीक़त में त ग़रीब वारा थांव अञा बहितर आहिनि, छो त उहे असांजे
जे तिब जे लिहाज़ सां ऐं माना जे लिहाज़ सां माना उहे सुठा था वहनि ऐं उन्हनि जो जेको खाधो आहे तमामु मां थो चवां उन्हनि खे त उहे तव्हां खाई ॾिसंदो त तव्हां खां पंहिंजा जेके खाधा जेके तव्हां सुठा पंहिंजे पर में खाओ था उहे बि विसरी वेंदो ऐं तव्हां का ज़ोर करे वेंदो त असां कहां न कहां ग़रीब जे घर में वञी मानी खाऊं। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।